अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल हुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ज़ा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याह व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यब्लुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तन्हरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, अल्लाह ताला जल्ल शानु शाल असां सभिनी जो हिन महफ़िल में गॾिजण पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब्बुल आलमीन जे दर ते दुआ है त करीम रब मुंहिंजी जीजल अमड़ साइण जा दरजात बुलंद फरमाए, जन जे ईसाले सवाब जे लाए हीअ अज़ीम महफ़िल मुनक़िद थी आहे। अल्लाह ताला इन ख़ैरात जो, हिन तिलावत जो ऐं हिन मजलिस जो समूरो अजर ऐं सवाब संदन रूह मुबारक खे पहुचाए। अल्लाह जे पाक कलाम जा जेका आयत सगोरी तव्हां जे साम्हूं मूं तिलावत कई आहे, इन आयत पाक जे अंदर अल्लाह तबारक व तआला वालिदैन जा हक़ ऐं उन्हनि जा आदाब ऐं उन बाबत अहकाम सेखारिया। अल्लाह अज़्ज़ व जल इरशाद फरमायो, वक़ज़ा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याह। ऐं तुंहिंजे पालनहार इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त उन खां सवा कंहिंजी बि पूॼा न कयो। इहो अल्लाह जो फ़ैसिलो आहे त बंदगी परस्तश ऐं पूॼा कयो त सिर्फ़ हिकु अल्लाह जी ज़ात जी कयो। उहो ई इबादत जो लाइक़ आहे, उहो ई इबादत जो हक़दार आहे। अल्लाह जी ज़ात खां सवा ॿिए कंहिं जी बंदगी ऐं पूॼा करणु हराम आहे, शिरक आहे, नाजाइज़ आहे। इबादत, सजदा रेज़ी ऐं तक़र्रुब हासिल करण जे लाइ जो बि अमल कयो वञे सिर्फ़ अल्लाह जी ज़ात जे लाइ। ऐं इन खां पोइ ॿिए नंबर ते रब्बुल आलमीन जल्ल शानो फरमायो, व बिल वालिदैन इहसाना। ऐं माउ पीउ सां सुहिणो सलूक कयो। पहिरें नंबर ते तव्हीं अल्लाह जी पूॼा कयो ऐं उन खां पोइ अगरि को तव्हां जे मथां हक़ आहे, अल्लाह जी बंदगी खां पोइ जेकॾहिं तव्हां जे मथां का ज़िमेदारी आहे त उहा इहा आहे, व बिल वालिदैन इहसाना। ऐं पंहिंजे अबे ऐं अमड़ सां चङाई कयो, एहसान कयो, भलाई कयो। इम्मा यब्लुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा। अगर तुंहिंजे साम्हूं ॿिन्ही मां हिकु या ॿई पीरीअ खे पहुचनि, अबू कुराड़ो थी तव्हांजे साम्हूं अची वियो, या जीजल अम्मा कुराड़ी थी, या ॿई अची विया, रब्बे ज़ुल जलाल फरमायो, फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा। त उन्हनि खे उफ़ बि न चओ ऐं उन्हनि खे छिड़प बि न ॾियो।
वकुल्लहुमा कौलन करीमा, ऐं उन्हनि ॿिन्ही सां करम वारी ॻाल्हि कई। जॾहिं ॻाल्हायो उन्हनि सां त मेहर मुहब्बत ऐं प्यार वारे अंदाज़ में गुफ़्तगू कयो। उन्हनि सां तलख़ी में, छिड़प में, गुस्से वारे अंदाज़ में पंहिंजे अब्बे सां न ॻाल्हायो, पंहिंजी जीजल अम्मा सां न ॻाल्हायो। अगरि तव्हांखे कावड़ आहे, कंहिं ॻाल्हि ते तव्हांखे गुस्सो आहे, त पहिरीं पंहिंजी कावड़ ॿाहिरि थधी करे पोइ घर में दाख़िल थियो। अब्बे अमड़ जे साम्हूं गुस्से वारे हालत में न अचो। मतां कावड़ जे आलम में तव्हां पंहिंजे अब्बे खे को लफ़्ज़ ॻाल्हाए विझो, पंहिंजे जीजल अम्मा खे का गुथी ॻाल्हि करे विझो। अल्लाह फरमाए थो त उन्हनि खे उफ़ बि चवण जी मां रब तव्हांखे इजाज़त नथो ॾियां। उन्हनि खे झिणकियो न, उन्हनि खे छिड़बियो न। लूपण ऐं सख्त ज़बान इस्तेमाल करण अल्लाह इजाज़त न ॾिनी आहे। पहिरें नंबर ते अल्लाह जी पूॼा कयो ऐं ॿिए नंबर ते पंहिंजे पीउ माउ सां एहसान ऐं चङाई कयो। पूरी जिंदगी में एहसान कयो, पर बतौर ख़ास जॾहिं कुराड़प जे सूरत में उहे थी वञनि। कुराड़प आजिज़ी आहे, मुहताजी आहे। कुराड़प बीमारियुनि जो घर आहे। जॾहिं कुराड़ो माण्हू थींदो आहे त उनखे जवानी वारियूं सुतल बीमारियूं जागी पवंदियूं आहिनि। कॾहिं पेट में सूर, कॾहिं मथे में सूर, कॾहिं खंघ, कॾहिं लेस, कॾहिं ज़ुकाम। पोढ़ा माण्हू वीचारा सदाई मथो जलियूं वेठा हूंदा। अल्लाह तबारक व तआला बतौर ख़ास पारत थो करे त जॾहिं तव्हांजो अबो अमड़ कुराड़प जे सूरत में तव्हां सां मिलनि न, त उन्हनि खे उफ़ बि न चवंदा कयो, उन्हनि खे छिड़ब बि न ॾींदा कयो, उन्हनि सां सख़्त न ॻाल्हाईंदा कयो। बल्कि वरी अल्लाह ताला ताक़ीदन फरमाए थो वकुल्लहुमा कौलन करीमा, ऐं जेॾी महिल बि तव्हां उन्हनि ॿिन्ही सां ॻाल्हायो त करम वारी ॻाल्हि कयो, मेहर वारी ॻाल्हि कयो, मुहब्बत ऐं प्यार वारी गुफ़्तगू कयो। बाबा साईं, अमड़, जीजल, प्यार वारे अंदाज़ में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा। अॻिते ॿी आयत में रब थो फरमाए त उन्हनि ॿिन्ही लाइ रहम दिली सां आजिज़ी जूं बाहूं झुकायो। रहम दिली सां आजिज़ी जूं बाहूं। वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा। बाज ऐं शफ़क़त सां पंहिंजे रहम जूं खंभड़ाटियूं उन्हनि जे लाइ खिंडायो। वकुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। ऐं उन्हनि जे लाइ हीअं रब खां दुआ घुरो, ए मुंहिंजा पालणहार, उन्हनि ॿिन्ही ते रहम फरमा जीअं उन्हनि मूंखे नंढपिण में पालियो हो। पुट क़ाबिल तवजह ॻाल्हि। पहिरीं आयत में रब उन्हनि सां एहसान करण ऐं जेको माशरत आहे, ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो आहे, उहो सेखारियो। त उन्हनि सां नरमी सां पेश अचो, उन्हनि जी ख़िदमत कयो, उन्हनि सां एहसान कयो, उन्हनि सां चङाई कयो। इहो सभु कुझु करण जे बावजूदि रहमत जूं खंभड़ाटियूं खोलियो, उन्हनि खे प्यार ॾियो, उन्हनि खे मुहबत ॾियो, उन्हनि सां बाझ सां पेश अचो, उन्हनि जी ख़िदमत में का कसर न छॾियो। इहो सभु कुझु करण खां पोइ वरी अल्लाह ताला जल शानो अॻिते फरमाए थो त वरी अल्लाह खां उन्हनि जे लाइ दुआ बि घुरो त वकुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। ए मुंहिंजा मौला, तूं उन्हनि ते ईअं बाझ कजांइ, ईअं उन्हनि ते रहम फरमाइजांइ जीअं उन्हनि मूं ते नंढपिण में बाझ कई हुई। जीअं अबे अमड़ मूंखे प्यार मंझो पालियो हो, मूंखे शफ़क़त मंझां पालियो हुयो, मूंखे कुर्ब मंझां मुंहिंजा लाड कोड खणी मूंखे पाबोह सां पालियो हुयनि। मुंहिंजा मौला, हाणे उहे कुराइड़ा थी विया आहिनि। मौला, मुंहिंजे अबे अमड़ जी तोखे पार थी। वरी अल्लाह ताला खां उन्हनि जे लाइ दुआ घुरंदा कयो। अगरि तव्हां पंहिंजे लाइ दुआ घुरो था, पर उन में तव्हां पंहिंजे अबे ऐं अमड़ जे लाइ दुआ न घुरी, त तव्हांजी दुआ तव्हांजे हक़ में क़बूल न पवंदी।
जेसी ताईं पंहिंजे अबे ऐं अमड़ जे लाइ दुआ न घुरे। पुट ॻाल्हि सम्झ में अचे थी? चओ सल्लल्लाहु अलैका या ये सब ॻाल्हियूं सम्झाइण खां पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो रब्बुकुम आलमु बिमा फी नुफूसिकुम, तव्हांजो पालनहार हर उहा ॻाल्हि ॼाणे थो जेका तव्हांजे अंदर में आहे। हाणे तव्हां वाइज़ ॿुधो, तव्हां आयत ॿुधी, पर तव्हांजे अंदर में छा आहे ॿुधण खां पोइ बि सोचो था यार बाबो बाबो हुजे न हेड़े पीउ सां कुर्ब कयो। भली पीउ तव्हांजो काफर छो न हुजे, गैर मुस्लिम छो न हुजे, भली केॾो बि गदलो या गुनहगार छो न हुजे, पर तव्हांजो त अबू आहे न। रब्बुकुम आलम बिमा फी नुफूसिकुम, तव्हांजो रब ज़ोर चङी तरह ॼाणंदड़ आहे जेको तव्हांजे दिलुनि में ॻुझूं ॻाल्हियूं आहिनि। इन तकूनू सालिहीन फइन्नहु कान लिल अव्वाबीन गफूरा, जेकॾहिं तव्हां सालिह थींदो, जेकॾहिं तव्हां सालिह थींदो, सालिह केरु? जेको अल्लाह जी पूजा करे ऐं पीउ मां जी फर्मा बरदारी करे। जेकॾहिं तव्हां इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि जे मथां अमल कयो त पोइ ॿुधी छॾियो फइन्नहु कान लिल अव्वाबीन गफूरा, बेशक उहो अल्लाह पाण ॾे मोटण वारनि खे ॾाढो बख़्शींदड़ आहे। जेके अल्लाह ॾे मोट कनि था, अल्लाह जे दर ते मोटनि था, उन्हनि माण्हुनि खे जेके सालिह बाना आहिनि, जेके अबे अमड़ जा फर्मा बरदार आहिनि, रब उन्हनि जे लाइ ऐलान थो करे त मां रब वॾो बख़्शणहार आहियां। पीउ मां जी ख़िदमत करण वारो, अगर तव्हां खां ग़लतियूं थी वियूं, कुसूर थी विया, कोताहियूं थी वियूं, पीउ मां जे फर्मा बरदारी खां अलावा जेकॾहिं तव्हां खां ॿियूं के ख़ताऊं थी वियूं, जेकॾहिं तव्हां खां के गुनाह थी विया, पर जे अबे अमड़ जा फर्मा बरदार आहियो त मां अल्लाह तव्हांजा उहे सभु गुनाह बख़्शे छॾी। सम्झो था? जेको माण्हू पीउ मां जो फर्मा बरदार आहे, उन जो सिलो, उन जो एवज़ो, उन जो अजूरो उनखे दुनिया में ई मिलंदो ऐं जल्दी मिलंदो। दुनिया में जेतिरा बि अमल आहिनि, जेतिरियूं बि इबादतूं आहिनि, रब जी मर्ज़ी आहे अजूरो हाणे ॾिए, पोइ ॾिए, कुराड़प में ॾिए, मरण खां पोइ ॾिए, क़ब्र में ॾिए, जन्नत में ॾिए, रब जी मर्ज़ी आहे। पुट सम्झो था न? पर जेकॾहिं अबे अमड़ जी तव्हां ख़िदमत कई त इन जो सिलो, इन जो अजूरो तव्हांखे दुनिया में ई ॾींदो ऐं जल्दी ॾींदो। इन मुआवज़े में अल्लाह देर न कंदो आहे। जे पंहिंजे अबे अमड़ सां चङाई कई, पीउ मां सां एहसान कयो, इन जो मुआवज़ो अल्लाह ताला उनखे जल्द जल्द ॾींदो, दुनिया में ई ॾींदो। कीअं ॾींदो? जेको पीउ मां जो फर्मा बरदार आहे, रब उन जे माल खे वधाईंदो, उन जे इज़त खे वधाईंदो, उन जे इज़त खे वधाईंदो, उन जे अमलनि सालियनि खे अल्लाह क़बूल कंदो, थोरनि अमलनि जो वॾो अजुर अता फरमाईंदो। पीउ मां जे फर्मा बरदारी करण वारे खे अल्लाह ताला पंहिंजे समाज में, पंहिंजे मुआशरे में सभिनी खां वधीक मथ भरो, इज़त वारो, शरफ वारो बणाईंदो। तव्हां वञी आज़मायो, तव्हां वञी इम्तिहान वठी ॾिसो।
जेके माण्हू पंहिंजे पीउ मां जा ख़िदमत गुज़ार आहिनि, अबे अमड़ जी दिलजोई करण वारा आहिनि, रब उन्हनि खे दुनिया में ई इज़तुनि सां मालामाल करे, रोज़ी सां उन्हनि खे भरपूर करे थो छॾे। पीउ मां जो फर्मा बरदार कॾहिं रब उनखे ॾुखियो न छॾी। वञी आज़माए ॾिसो, अगरि अबे अमड़ जो ख़िदमत गुज़ार बि आहीं, वरी बि तोखे का तंगी तकलीफ़ आहे त सम्झ अञा तो ख़िदमत कई न, समझ तुंहिंजे अमल में अञा कमी आहे, कोताही आहे। पीउ मां जी सिदक दिल सां ख़िदमत कंदे मुंहिंजो करीम रब तोखे दुनिया में ई ऐं जल्दी बदिलो अता फरमाए। ऐं गुनाहनि में जेके गुनाह आहिनि, रब जी मर्ज़ी आहे बख़्शे छॾे, रब जी मर्ज़ी आहे हिते सज़ा ॾिए, रब जी मर्ज़ी आहे कब्र में सज़ा ॾिए, रब जी मर्ज़ी आहे क़यामत जे ॾिहाड़े में सज़ा ॾिए, रब जी मर्ज़ी आहे जहन्नम में उछलाए सज़ा ॾिए। पर जेको पीउ मां जो बेफ़रमान आहे, उन जी सज़ा उनखे आख़िरत में त ज़रूर मिलंदी, पर उन जी सज़ा रब उनखे दुनिया में ई ॾींदो ऐं जल्दी ॾींदो, जल्द उनखे सज़ा मिलंदी। जेको पीउ मां जो फर्मा बरदार आहे, रब उन जा बच्चा उन जा फर्मा बरदार बणाईंदो। जेको खुद पीउ मां जो बेफ़रमान आहे, रब उन जे औलाद खे उन जो बेफ़रमान बणाए छॾींदो। हमरा हिकिड़ो पीउ खे बाज़ार में गले को छिकियूं गेलींदो पियो वञे, थपड़ू हणंदो, पंहिंजे पीउ खे मारींदो ऐं बेइज़ती सां गेलींदो पियो वञे। हिकिड़े चौंक खां गुज़रिया त उन पीउ रड़ कई कि पुट हिते मूंखे अञा वधीक मार, अञा मूंखे वधीक जूता हण, अञा वधीक मूंखे कुट। माण्हुनि पुछियो त भई छाजे करे हेड़ो बेअदब पुट तोखे मारे थो, तूं वरी चईं अञा मार मूंखे? चइबा हिन जो ॾोह न आहे, हिन बाज़ार में हिन चौंक में ईअं मूं पंहिंजे पीउ खे मारियो हो, अॼु उहो पुट मुंहिंजो उन जाइ ते मूंखे मारे रहियो आहे। इहो हिन जो कसूर न आहे, इहो मुंहिंजो कसूर। पुट ॻाल्हि सम्झ में अचे थी? चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस आहे, हजरत अबू उसैद असाबी तो रिवायत करे, अन जालिसुन इंदन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अताहु रजुलुम मिन बनी सलिमत। हजरत अबू उसैद तो चवे त दिलबर मोहम्मद जी कचहरी में मां वेठो हुयुसि, हुजूर जी रिहाण हुई, मदीने वारे मीर जी महफिल हुई, हुजूर जलवा अफरोज हुया त बनु सलिमा कबीले जो हिकिड़ो माण्हू हबीबन जी खिदमत में आयो, चवण लॻो या रसूल अल्लाह हल बकिया मिन बिर्र अबवैय शैउन बाद मौतिहिमा अबर्रहुमा। या रसूल अल्लाह, मुंहिंजा महबूब, मुंहिंजो अबू गुज़ारे वियो, मुंहिंजी अमड़ गुज़ारे वई आहे, मुंहिंजा महबूब उन्हनि जे वफ़ात करण खां पोइ हाणे ॿुधायो अहिड़ो को अमल ॿुधायो, अहिड़ी का नेकी ॿुधायो जेका मां कयां त पंहिंजे मुंहिंजे अबे खे, मुंहिंजी अमड़ खे अजुर ऐं सवाब मिले। महबूब अहिड़ी का नेकी आहे जो कयां मां ऐं सवाब मुंहिंजे अबे खे मिले, अमल मां कयां उजूरो मुंहिंजे जीजल अम्मा खे मिले। मुंहिंजा सोना हबीब मुंहिंजी इहा मुश्किल हल कयो, मूंखे ॿुधायो अहिड़ो को गस सेखारियो जो मां पंहिंजे अबे अमड़ खे कब्र में राज़ी कयां, उन्हनि जा रूह ख़ुशि कयां। मज़ार में
उन्हनि खे मां फ़ाइदो पहुचायां। साईं फरमाइनि था हाओ चार कम ॾसियां थो, चार कम कंदो रह, तुंहिंजो अबो अमड़ उन्हनि खे अजुर मिलंदो रहंदो, रब उन्हनि जा दर्जा वधाईंदो रहंदो, उन्हनि जा रूह तोॾो ख़ुशि थी वेंदा। घणा कम? चार कम कर। साईं फरमाइनि था अद्दुआ लहुमा, जॾहिं महिल बि दुआ घुरी त पंहिंजे अबे जे लाइ पंहिंजी अमड़ जे लाइ दुआ ज़रूर घुरजांइ। उन्हनि जे मग़फ़िरत जी दुआ, उन्हनि जे दर्जन जी बुलंदी जी दुआ, उन्हनि जे ख़ताउनि जे माफ़ी जी दुआ, उन्हनि खे अल्लाह वटां बाज शफ़क़त अता सखा इनायत जी इल्तिजा कंदो रहिजांइ। तुंहिंजी दुआ तुंहिंजे अबे अमड़ जे क़ब्र में नफ़ो पहुचाईंदी। रिवायत में चए थो ईअं फ़ाइदो दुआ जो पहुचे थो, जेकॾहिं पुटु पंहिंजे पीउ जे लाइ दुआ घुरे न, बच्चो पंहिंजी जीजल जे लाइ दुआ घुरे त ईअं फ़ाइदो थो पहुचे जीअं ऊंदा ई घर में बत्ती ॿारजे त रोशनी थी पवे, या जीअं को माण्हू खूह में किरियल हुजे उनखे रसो ॾेई उन में चइजे त हथ विझ हिन ते छिके ॿाहिरि कढेसि, खूह मञा ॿाहिरि किनारे ते कढेसि। औलाद जी दुआ पंहिंजे अबे अमड़ खे क़ब्र में एतिरो फ़ाइदो पहुचाए थी। साईं फरमाइनि था वल इस्तिग़फ़ारु लहुमा, ऐं ॿियो कम ही कर जो पंहिंजे पीउ मां जे लाइ अल्लाह खां बख़्शिश घुर। या अल्लाह मुंहिंजे अबे जी माफ़ी मां थो तलब कयां, उन खां जेके गुनाह थिया ख़ताऊं थियूं सगीरा कबीरा जेकी बि ॾोह ॾिंगायूं मुंहिंजे अबे अमड़ खां थिया, मुंहिंजा मौला तूं उन्हनि जी मग़फ़िरत कर, उन्हनि जी बख़्शिश कर, उन्हनि खे माफ़ी ॾे। दुआ तव्हां घुरंदो तव्हांजे अबे अमड़ जे क़ब्र में रब उन्हनि खे ख़लासी ऐं बख़्शिश ॾेई छॾींदो। ऐं टे नंबर ते व इनफाज़ वअदिहिमा, जेको उन्हनि तव्हां खां वाइदो वरितो हुजे उन्हनि जे मरण खां पोइ बि उहो वाइदो पाड़जो। ईअं न त हाणे बाबो मरी वियो, अमा मरी वई, हाणे मूंखे ॾिसनि त कोन था, पुछनि त कोन था। साईं फरमाइनि था ईअं न कजो, पीउ मां जन तक तव्हां खां दुनिया में को अहद वरितो, को इकरार वरितो, को वाइदो वरितो, भली मरी वञनि पर उहो वाइदो पाड़ींदा रहिजो। ऐं चौथे नंबर ते वसिलतुर रहमिल्लती ला रहम इल्ला मिन क़िबलिहिमा, ऐं उहो रिश्तो जेको तव्हांजे अबे जे निस्बत सां आहे या अमड़ जे निस्बत सां आहे उन रिश्ते जो नंग पाड़जो। तव्हांजो उन्हनि सां को ताल्लुक न आहे, तव्हांजी उन्हनि सां उथण वेहण कुझु बि न आहे, पर तव्हांजे पीउ जो उन्हनि सां रिश्तो हुयो, तव्हांजे अबे जा माइट हुया या तव्हांजे अमड़ जा माइट हुया, यानी ॾाॾाणा हुया या नानाणा हुया, तव्हांजो उन्हनि सां को बि ताल्लुक न आहे, पर अबे जे ख़ातिर पंहिंजे अबे जे मिटनि सां भलाई कजो। अमड़ जे सदके पंहिंजे अमड़ जी जल जे रिश्तेदारनि सां यानी मामनि सां, चाचनि सां, ॾाॾंग सां, नानंग सां, पंहिंजे अबे अमड़ जे सदके उहे नातो रिश्तो ॻंढिजो। साईं फरमाइनि था इहो कमु कंदो तव्हांजे अबे अमड़ जे मथां रब रहमतूं वसाईंदो, उन्हनि जा रूह तव्हां ॾांहुं ख़ुशि थी वेंदा। चओ सल्लल्लाहु अलैहि या हजरत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु अमीरुल मोमिनीन सैयदना उमर जो पुत्र, फारूक आज़म जो पुत्र, हिकिड़े ॾियारे वञे पियो, हिकिड़ो एराबी ॾिठई, बहराड़ी जो बदू ॾिठई, बहराड़ी जो माण्हू। हजरत अब्दुल्ला बिन उमर गॾ ते सवार हुया, पटको पातल हुयनि, सुठा कपिड़ा पातल हुयनि। हजरत अब्दुल्ला बिन उमर छा कयो,
जो पंहिंजो उहा स्वारी उन एराबी खे ॾेई छॾियईं, पंहिंजी पग लाहे उन एराबी खे पारायईं, जेके पैसा हुयसि एराबी खे ॾिनई, लटा कपिड़ा हुयसि पाण गोॾ ॿधई, उहे लटा कपिड़ा बि उन एराबी खे ॾेई छॾियईं। माण्हुनि चयो त साईं एराबी थोरी ॻाल्हि ते राज़ी थी वेंदा आहिनि, थोरी शइ बि उन्हनि खे ॾियो त ख़ुशि थी वेंदा आहिनि, तव्हां हे सभु कुझु पंहिंजो उनखे ॾेई छॾियो, छाजे करे? साईं फरमायो, हज़रत अब्दुल्ला बिन उमर फरमायो, मूं इहो एराबी मुंहिंजे बाबे उमर जो दोस्त हुयो, मुंहिंजे बाबे सां मिलण जुलण वारनि मंझां हुयो। अॼु उनखे जो ॾिठुमि मुंहिंजे महबूब जी मूंखे हदीस यादि अची वई। मदीने वारे साईं फरमायो, बिरल बिर, सभ खां वॾी नेकी, सभ खां वॾो अमल सालियो इहो आहे जो पीउ जे मरण खां पोइ पीउ जे दोस्तनि सां यारी ॻंढियो, उन्हनि सां चङाई कयो। पंहिंजे पीउ जे वफ़ात खां पोइ, पंहिंजे अमड़ जे मरण खां पोइ उन्हनि जा जेके रिश्ते वारा या उन्हनि जा जेके ताल्लुक वारा आहिनि, उहो ताल्लुक जोड़ियो त इन जहिड़ो ॿियो को अमल, ॿी का इबादत, ॿी का चङाई थी न थी सघे। वॾे खां वॾी इबादत इहा, वॾे खां वॾी चङाई नेकाई इहा आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, अबो अमड़ जे जेरा आहिनि, पोइ त ख़िदमत जा हज़ार मौक़िया आहिनि। ॿाहिरों वञो, हाणे हितो वेंदो न जलसे में मोटंदो त कुझु फ्रूट वठी वञिजो, नारगियूं वठी वञिजो, केला वठी वञिजो, को तोहफ़ो वठी वञिजो, अलाह तौफ़ीक़ ॾिनी अथव कपिड़नि जो जोरो अमड़ जे लाइ वठी वञो, अबे जे लाइ वठी वञो, तोहफ़ो ऐं सूखड़ी वठी वञो। जे अमड़ वेठी आहे उन जे चेहरे खे रुॻे ॾिसो त बि हज जो सवाब आहे, वरी ॿियो भेरो ॾिसो त ॿिए हज जो सवाब आहे, वरी टियों भेरो ॾिसो त टिएं हज जो सवाब आहे, चौथों भेरो ॾिसो चौथे हज जो सवाब आहे, पंजो भेरो ॾिसो त पंजे हज जो सवाब आहे, भली 100 भेरा ॾिसो त 100 हजनि जो सवाब आहे। फ़कीरो भाग वारा आहियो जंहिंजो अबो चेरो आहे, भाग वारा आहियो जंहिंजी जीजल अमर चेरी आहे। क़दुरु अबे जो तन खां पुछा कयो, जन खां अबो नंढपिण में जुदा थियो, क़दुरु अमड़ जो तन खां पुछा कयो। पीओ जई जो विछड़ी वञे सो छोरो छिनो सॾबो आ, अदल करे एतिराम अम्मा जो, अम्मा पे मेठे अम्मा, अदल करे एतिराम अबे जो, अबो पे मेठे अबो। पीउ जे पेशानी के चुमी, जीजल अमड़ जे पेशानी के चुमी, जन्नत जा दर तुंहिंजे लाइ खुली वेंदा। अमड़ जा पेर धो, अबे जा पेर धो, रब तो दोज़ख जूं बाहियूं माफ़ करे छॾींदो। वदा वजे अबे अम्मा खे झिड़कींदो न कर, घटि वधि न ॻाल्हाईंदो कर, पर उन सां प्यार जो ॻाल्हाए, मोहब्बत जो ॻाल्हाए, शफ़क़त जो ॻाल्हाए। अल्लाह ताला या क़ुरान में पारत कई। हदीस पाक में चए थो, मुंहिंजा सुहिणा हबीब मदीने वारा साईं हिकिड़े ॾियारे सहाबनि सां गॾु वेठा हुया। हिकिड़ो माण्हू, हिकिड़ी औरत आई, या रसूल अल्लाह मुंहिंजो बच्चो गुम थी वियो, दुआ घुरो मुंहिंजो बच्चो मिले। पर सरगर्दान परेशान, पंहिंजे बच्चे जे विछोड़े में हुजूर जन दुआ घुरी।
अमाला कंदो बच्चो तोखे मिलंदो। थोड़ी देर गुज़री अञा उहो माण्हू वञे ई पियो त हिकिड़े असां बि चयो त तुंहिंजो पुटड़ो फलाणो आहे? जी हा उहो। जो फलाणे बाग में मूं ॾिठो उते ॿारनि सां रांदि पियो करे। ख़बर पइजी वई ख़ुशीअ में वो मर्द हो या औरत हुई रोड़ण लॻो त मुंहिंजे सुहिणे हबीब मदीने वारे साईं सॾु कयो हेॾे आ वेझो आयो। मुंहिंजे सुहिणे हबीब फरमायुसि हाणे जेॾी महिल तूं वींदे ॾींहं ॿिनि जो विछड़ियल बच्चो तोखे नज़र ईंदो पोइ तूं उनखे सॾु कंदे बच्चा पुट चई सॾु कंदे। साईं फरमायो त मां मोहम्मद तोखे नसीहत थो कयां त ॿारनि सां जेॾी महिल रांदि खेॾे पियो तूं उनखे बच्चा चई सॾु न कजांइ, पुट चई उनखे सॾु न कजांइ, घर वठी वञ पोइ भली जीअं सॾींसि। साहबनि चयो या रसूल अल्लाह ईअं छो? पाण फरमायूं त उन ॿारनि में मतां को यतीम ॿार बीठल हुजे। उन्हनि ॿारनि में मतां को अहिड़ो ॿार बीठल हुजे जंहिंजो अबो न हुजे। तूं जेॾी महिल बच्चा चई सॾु कंदे त उन यतीम जे दिलि ते छा गुज़रंदो? तोखो बच्चो विछड़ियल आहे, तूं हुनजे मोहबत में वेंदे उनखे भाकुर पाईंदे चुमंदे उनखे प्यार ॾींदे मोहबतूं ॾींदे मतां उहो यतीम ॿारड़ो रोई विझे उन पंहिंजे अबे खे यादि करे मतां उहो यतीम ॿार बेकल ऐं बेकरार थी पवे। मां मोहम्मद उन यतीम जो इहो रोअण पसंदि न सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह कुर्बान या रसूल अल्लाह तुझे तालीम ता सदके वञ। यतीमनि सां हुजूर जन केॾो न एहसान करण जो पंहिंजे गुलामनि खे सबक सेखारियो। मुंहिंजा दोस्तो त पंहिंजे अबे अमड़ खे प्यार ॾियो मोहब्बत ॾियो उन्हनि जी ख़िदमत कयो। हज़ार मौक़ा आहिनि तव्हांजे लाइ चवण मञो हाँ अहिड़ो कमु चवनि जेको इस्लाम जे ख़िलाफ़ दीन जे ख़िलाफ़ चे ॾाढ़ी न रख चवे शराब पीउ चवे त हे गुनाह जो कमु कर अहिड़ी ॻाल्हि न मञबी। पीउ चए थो फलाणे सां न ॻाल्हाए फलाणे सां छिन मिठी माइटी छिनण शरीयत में जाइज़ न आहे। पीउ अहिड़ो कमु चवे जेको शरीयत जे ख़िलाफ़ हुजे अमड़ अहिड़ो कमु चवे जेको शरीयत जे ख़िलाफ़ हुजे उहो न मञो। बाक़ी जेको हुकुम ॾिए जेको कमु चवे तव्हांजे वस में हुजे त कोशिश करे अबे अमड़ जी फर्मा बरदारी कयो ऐं उन्हनि जी दुआ वठो। अबे अमड़ जी दुआ वठो। साईं फरमाइनि था पीउ मां जी दुआ पंहिंजे बच्चनि जे लाइ ईअं हूंदी आहे जीअं नबीअ जी दुआ पंहिंजे उम्मती जे लाइ हूंदी। इहा दुआ अलाह ताला कॾहिं रद्द न कंदो आहे। अबे अमड़ उन्हनि खां ख़िदमत वठो ऐं दिलि मां दुआ निकिरे। ईअं न त वञी चओ त मां दुआ घुर्जे बाबा दुआ घुर्जे चवंदोसि बराबरि घुरंदा पर ख़िदमत कयोसि जेको जो उन्हनि जे दिलि मज़ो दुआ निकिरे। मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम मुंहिंजा बाबा साईं अल्लाह जूं किरोड़ रहमतूं हुजनि संदन मज़ारे अनवर जे मथां। बराबरि तव्हां सभिनी जा अब्बा हूंदा पर मुंहिंजो अब्बो हुयो। मुंहिंजी अमड़ हुई। मूं कॾहिं ज़िंदगी में न ॾिठो जो मुंहिंजे अबे ऐं मुंहिंजी अमड़ तहजुद नमाज़ छॾी। पूरी ज़िंदगी उन्हनि जी इबादत में अल्लाह जी बंदगी में
दीन जी ख़िदमत में जीजल अमर साण बोरची पो रखियासीं। पहिरीं बोरची न हूंदो, भली 50 फ़कीर अची वञनि, 100 फ़कीर अची वञनि, 200 फ़कीर अची वञनि, मानी अमा कंदी। बाबा साईं जन फरमायो त हाणे तव्हांखे मां बोरची रखे ॾियां, तव्हांखे तकलीफ़ थिए थी। अमा साण रुनी कि मूंखे कहिड़ी ग़लती थी आहे जो मूंखे इन नेमत खां तव्हां महरूम था कयो। तव्हां 10 बोरची रखे सघो था, तव्हांखे अलासी कमी कोन ॾिनी आहे, पर मुंहिंजी दिलि चाहे थी त मुंहिंजा बच्चा परे परे खां फ़कीर अचनि था, मां हुननि जी ख़िदमत कयां। जॾहिं मुंहिंजो अबो मुंहिंजी अमड़ साण दिलि चाहींदी त मां हुननि जी ख़िदमत कयां, ऐं जेतिरो मुंहिंजे वस में हुयो पंहिंजे अबे अमड़ जी ख़िदमत कंदो हुयुसि। हिकिड़े ॾींहुं हज़रत क़िबले आलम जन फरमायो, हुननि जी उहो तकरीर अञा ताईं आवाज़ साईं जन जो भरियल आहे टेप जे अंदरि। पाण फरमायूं त जेॾी महिल दुआ घुरां थो त करमुला मुंहिंजे अखियुनि जे अॻियां ॾिठो। दुआ कंहिं ॿिए जे लाइ थो घुरां त करमुला ॾे हली थी। इहा हूंदी आहे दिलि वारी दुआ, सम्झो था। मूं अर्ज़ कयो त चयो दुआ जे लाइ घुरंदा, पर असुल दुआ उहा आहे जेका उन्हनि जे दिलि मज़ा निकिरे। एतिरी ख़िदमत कयो, एतिरी ख़िदमत कयो जो उन्हनि जे दिलि मज़ो तव्हांजे लाइ दुआ जो आवाज़, ऐं इहा दुआ तव्हांखे रंगे छॾी। ऐं मां ॾिसां थो मूं जहिड़ो निकमो, नालायक, बदकार, गुनहगार दुनिया में ॿियो न हूंदो, पर जेतिरियूं मूं ते अलाह जूं इनायतूं ऐं एहसान आहिनि, मां सम्झां थो मुंहिंजे अबे अमड़ जे दुआ जो सिलो। तव्हां में कोई अहिड़ो आहे जंहिंखे मदीने में घर हुजे? जी, मदीने में मूंखे रब घर ॾिनो आहे। हींअर वञणु चाहियां न, हींअर निकिरां त मां हींअर सिधो पंहिंजे घर में, का मुंहिंजे लाइ रुकावट न आहे। तव्हांखे वीज़ा खपे, पासपोर्ट खपे, तव्हांखे टिकट खपे, 1000 तव्हांजे लाइ रुकावटूं हूंदियूं, पर मुंहिंजे लाइ का रुकावट न आहे। जेॾी महिल बि वञणु चाहियां वञी सघां। इहो सभु मुंहिंजे अबे अमड़ जे दुआ जो सिलो। ऐं आख़िरी ॾींहं ते जॾहिं मुंहिंजी अमड़ साईं जंहिं ॾींहं ते वफ़ात फरमाई, मुंहिंजो दस्तूर हुयो त मां सुबुह जो जीअं फजर जी अज़ान ईंदी त पंहिंजे कमरे में फजर जी सुन्नत पढ़ी पोइ वरी अम्मा साईं जे कमरे में ईंदो हुउसि। पोइ अचे अम्मा साईं सां वेहंदुसि, जेसीं ताईं टाइम ॾिसंदोसि पियो, जेसीं ताईं निमाज़ जो टाइम थिए, पोइ अधु कलाकु मुनो कलाकु अम्मा साईं सां वेहंदो हुउसि। जंहिं ॾींहुं अम्मा साईं विसाल फरमायो, मां जीअं आयुसि त मुंहिंजे लाइ मुसलो विछायूं, पोइ वरी भित सां विहाणो टेक लॻई, मुंहिंजे जाइ ठाही वेठी हुई। मां जीअं आयुसि त वठी खिली, ऐं ज़िंदगी में मूं पंहिंजी अमड़ खे एतिरो ख़ुशि न ॾिठो। मां अलाह जी इज़त जो कसम खणी थो चवां त कॾहिं पंहिंजी ज़िंदगी में मूं अम्मा खे एतिरो ख़ुशि न ॾिठो जेतिरो मौत वारे ॾींहुं में ख़ुशि ॾिठो। मां जीअं अची वेठुसि, दुआ ॾियणु शुरू कयो, पुट अलाह कंदो सदाईं ख़ुशि हूंदे, बच्चा अलाह कंदो सदाईं सुखियो हूंदे, पुट तूं सदाईं सफ़रनि में ई कॾहिं किथे कॾहिं किथे, पर बच्चा मुंहिंजूं दुआऊं सदाईं तोसां गॾु आहे। एतिरियूं दुआऊं ॾिनऊं, एतिरियूं दुआऊं ॾिनऊं बग़ैर चवण जे। ऐं मां सम्झां थो हीउ सभु उन जीजल अम्मा ऐं मुंहिंजे मिठड़े बाबा साईं जन जे दुआउनि जो सिलो आहे। हीउ जेको रंग दीन जो ॾिसो पिया, हीउ जेको महफ़िलूं मुहम्मदी मतल आहिनि, सभु हुननि जे दुआउनि जो बरकत ई सिलो। पोइ मिठा त मौक़ो अथव, जंहिंजो अबो अमड़ जेर आहिनि उन्हनि खे मौक़ो आहे पंहिंजे पीउ मां जी दुआ वठण जो। पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता गुज़ारे विया आहिनि, अबो अमड़ दुनिया तां रहलत करे विया आहिनि, या उन्हनि मां हिकिड़ो गुज़ारे वियो आहे, त पोइ उन्हनि जी क़बर ते वेंदा कयो, उन्हनि खे ख़त्मे ऐं दुरूद सां यादि कंदा कयो, ऐं उन्हनि जे लाइ पंहिंजे हलाल कमाई मां ख़ैर ख़ैरात करे ऐं उन्हनि जे रूह खे ईसाले सवाब कंदा कयो। सोणे हबीब फरमायो आहे, सही मुस्लिम ऐं मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस आहे, मन इस्तता मिनकुम अन यनफअ अखाह फलयनफअ। तव्हां मां जेकॾहिं को माण्हू पंहिंजे कंहिं मुस्लमान भाउ खे फ़ाइदो पहुचाए सघे थो त उनखे खपे त फ़ाइदो पहुचाए। जेकॾहिं फ़ाइदो पहुचाइण जी तव्हां में हिमत आहे त कंहिंखे फ़ाइदो पहुचायो। कीअं? जे गुज़ारे वियो आहे न, गुज़ारे वियो आहे त उनखे क़ुर पढ़ी बख़्शो, ख़ैर ख़ैरात कयो, नंगर न्याज़ ठाहियो, कपिड़े जी ख़ैरात कयो, पाणी जी ख़ैरात कयो,
कुरान शरीफ पढ़ी उन्हनि जे रूह खे ईसाल कयो, इहो सवाब उन्हनि खे क़ब्र में मिलंदो, उन्हनि जा रूह तानो ख़ुशि थी वेंदो। इन अहब्बल आमाल इलल्लाह बअदल फराइद इदखालु सुरूर अलल मुस्लिम। साईं फरमाइनि था त फर्ज़न खां पोइ, फर्ज़न जी अदायगी, मिसाल बेपर जी नमाज जो टाइम आहे, फर्ज़ आहे, पढ़णो आहे, फर्ज़न जी अदायगी खां पोइ पसंदीदा अल्लाह वटि मक़बूल तरीन अमल इहो आहे जो कंहिं मुस्लमान जी दिलि ख़ुशि कयो, कंहिं जेरे खे, कंहिं मुए खे ख़ुशि कयो। को जेरो आहे उनखे ख़ुशि कयो, को वफ़ात करे वियो आहे उनजे क़ब्र में उनखे ख़ुशि कयो। कीअं ख़ुशि कंदो, कीअं ख़ुशि कंदो, उनजो तरीक़ो अल्लाह जे रसूल सेखारियो। असांजे फ़िक़्ह हनफ़ी जो मुहक़िक़ आहे इब्न नुजैम मिस्री रहमतुल्लाह अलैह, उन बहरुर राइक में लिखियो आहे त इन मन साम औ सल्ला औ तसद्दक व जल सवाबहु लिगैरिही मिनल अमवात वल अहयाए जाज़ व यसिलु सवाबुहा इलैहिम। जेकॾहिं के रोज़ो रखियो या नमाज पढ़ी या खैर खैरात कई, उनजो सवाब मुअन मां कंहिंखे या जेरन मां कंहिंखे बख़्शे त उनजो सवाब उनखे पहुचे थो। मुअन खे त पहुचे थो पर जेरन खे बि पहुचे थो। मिसाल तव्हां सूरत यासीन पढ़ी ऐं चओ त मां साईं करमुल्ला जे रूह खे बख़्शी, जेरे खे बि सवाब पहुचे थो। ऐं मां सूरत फातिहा पढ़ी तव्हां सभिनी खे थो बख़्शा त तव्हां सभिनी खे उनजो अजुर ऐं सवाब मिलंदो। क़बूल कयो। पोइ हिकिड़ो टीहो ख़त्मो क़ुरान शरीफ़ जो मूं वटि आहे, उहो मां तव्हां सभिनी खे थो बख़्शा। ऐं हिकिड़ी फरमाइश तव्हां खां बि कयां थो, पूरी कंदव? 70,000 कलमो शरीफ, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 70,000 भेरा पढ़ी, इहो तव्हां मूंखे बख़्शो। साईं फरमाइनि था जेको 70,000 भेरा कलमो पढ़ी कंहिंखे बख़्शे न त यकीनन उनजी मग़फ़िरत थी वेंदी, पक्का पक्का उनजी बख़्शिश थी वेंदी, बग़ैर कंहिं शक शुबे। पंहिंजे लाइ पढ़ी छॾियो, पंहिंजे लाइ पढ़ी छॾियो, मरंदो त तव्हांजे लाइ उहो अलाह वटि ज़ख़ीरो थियो रखियो हूंदो, मरंदो उहो सवाब साम्हूं अची वेंदो, अलाह तव्हांखे बख़्शे छॾींदो। भला 70,000 पढ़ी पंहिंजे अमड़ खे बख़्शो, पंहिंजे अबे खे बख़्शो, पंहिंजे चाचे खे, को दोस्त मरी वियो आहे, उस्ताद मरी वियो आहे, पीर मुर्शिद आहे, उनखे बख़्शो त इहो अजुर ऐं सवाब उनखे पहुचंदो। ऐं मां पंहिंजे रब खां हिकिड़ी दुआ घुरी आहे, हरम नबवी जे अंदरि ऐं मस्जिदुल हराम जे अंदरि, बैतुल्लाह शरीफ में जेको मुल्तज़िम आहे न, उते चंबड़ी जेका दुआ घुरबी आहे त उहा दुआ रद्द न थींदी आहे। मुल्तज़िम मुंहिंजी इहा ॻाल्हि यादि रखिजो, मुंहिंजे जेरे बि मुंहिंजे मरण खां पोइ मूं पंहिंजे रब खां इहा दुआ घुरी आहे त जेको माण्हू मूंखे 70,000 भेरा कलमो पढ़ी मुंहिंजे हवाले उनजो सवाब कंदो, अलाह ताला उनजी हर मुराद पूरी कंदो। मूं या पंहिंजे रब खां दुआ घुरी आहे, पोइ जल्दी या थोरो देर सां पर मुराद उनजी पूरी थींदी। ऐं जेको इहो मूंखे 70,000 पढ़ी बख़्शींदो, अलाह ताला उनजी मग़फ़िरत फरमाईंदो। मूं या रब खां दुआ घुरी त फ़िक़्ह हनफ़ी जे उसूलनि मां इहो आहे त को माण्हू रोज़ो रखे, नमाज़ पढ़े, नफ़िल पढ़े, तहजुद पढ़े, ज़िक्र करे, तस्बीह पढ़े, दुरूद शरीफ पढ़े, या सही मुंहिंजा खैर खैरात करे, मानी खैरात करे, पाणी खैरात करे, पोइ उहो चवे थो त हिन जो सवाब फलाणे खे थो बख़्शा। पोइ भली उहो जहिड़ो हुजे या मोह हुजे, उनखे सवाब वञी ईअं पहुचंदो जीअं मोबाइल में मैसेज कोन मोकिलींदा आहियो। मोबाइल में मैसेज मोकिलींदा आहियो, हितां थो मोकिलियां अमजद खे मैसेज, हज़ारे मोबाइलूं ॿियूं बि आहिनि पर वेंदो अमजद ॾे जंहिं ॾे मोकिलिबो। पर जेकॾहिं सभिनी जा नंबर मूं वटि हुजनि, हिकिड़ो ई मैसेज सभिनी ॾे सेंड कयां ग्रुप में त सभिनी ॾे साॻियो ई मैसेज पहुचंदो, पहुचंदो कि न जी? मिसाल मां लिखां थो आई लव यू
मां तव्हां सां मोहबत रखां थो, आई लव यू, इहो लिखी ऐं जेतिरा बि तव्हां वेठा आहियो सभिनी जा नंबर मूं वटि सेव थियल आहिनि। मिसाल पोइ सभिनी ॾे मोकिलियां थो त हर मोबाइल में वञी इहो मैसेज पहुचंदो, आई लव यू, आई लव यू, आई लव यू। इस्माइल शाह चवंदो त साईं मूंखे चयो आई लव यू, मौली साहब चवंदो, मौली मोहम्मद असलम चवंदो साईं जो मैसेज मूं ॾे आयो आई लव यू। भई मैसेज त मूं हिकिड़ो मोकिलियो न, पर लख मोबाइलुनि ते मोकिलियां त लख ते पहुची वेंदी। तीअं जेकॾहिं सूरत फातिहा हिकिड़ी पढ़ियव पर लख मैयतनि खे बख़्शो त हर मैयत खे अजर ई सवाब पहुची। मोबाइल ते या साइंसदाननि जी ठाहियल आहे न, उन ते मैसेज पहुचे थो त जेको अल्लाह रब्बुल आलमीन आहे उहो अजर ई सवाब कोन पहुचाईंदो। छा था चओ? पर बैलेंस शर्त आहे। मैसेज उन जो वेंदो जंहिंमें बैलेंस हूंदो, बैलेंस न हुजे त मैसेज पास। ईमान जो बैलेंस हुजे, मञे त ईसा अलैहि सवाब बरहक आहे, ईमान हुजे बेईमान आहे त पोइ वञी धूड़ पाए। भला जे बैलेंस न अथव ईमान जो, अचो त मां ईज़ी लोड करे ॾियां। बैलेंस न हूंदो आहे त फ्रेंचाइज ते वञिबो आहे न, ईज़ी लोड कराइबो आहे न। हे तव्हांजे लाइ दरबार फज़लाबाद ईज़ी लोड जी जाइ आहे, ईमान जो ईज़ी लोड थींदो। सच ॿुधायो, हिते अचो था त तव्हांजे ईमान में वाधारो थियो आहे या न? अमल सालिह में इज़ाफ़ो थियो आहे या न थियो आहे? थियो आहे या न थियो आहे? हाणे मूंखे कंहिं माण्हू चयो साईं इहे राति जो 24 मटाए वरी ॾींहं जो था कयो, माण्हू ईंदा अलाए न ईंदा, माण्हू पंहिंजो इहो मटायो था 20-25 सालनि खां वठी, जेको राति जो प्रोग्राम थींदड़ हुयो। मुंहिंजो बाबा उञारी पाणी खे पाणे ॻोल्हींदी, जॾहिं ख़ुशबू थींदी आहे न, ख़ुशबू ते भौरा पतंग पाणे अचे, शमो ॿरंदी आहे त पतंग अचे गॾु थींदा आहिनि। तो मां आचर मुक़रर कयां, सूमर अंगारो अरबा जेको मुक़रर कयां, इश्क वारा अची पहुचंदा। सो अल्हम्दुलिल्लाह जो आगाज़ थियो आहे। हाणे इहो अंग्रेज़ी महीने जो पहिरियों आचर ॾींहं जो 24 जे बजाए इहो अॼोको ॾींहुं यादि करे छॾियो। पोइ इहा पहिरीं आचर कॾहिं पहिरीं जेका आहे कॾहिं पहिरीं तारीख़ थींदी, कॾहिं ॿी, कॾहिं टी, जी अॼु 7 तारीख़ आहे। पहिरियों आचर तारीख़ जेका बि थींदी अंग्रेज़ी पहिरियों आचर हर महीने जो, जनवरी, फरवरी, मार्च, अप्रैल, मई, जून, जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर, 12 महीना पहिरियों आचर। बस रमज़ान में छुट्टी हूंदी आहे, रमज़ान मदीने शरीफ में, बाक़ी ॿिया जेकी 11 महीना आहिनि पहिरियों आचर अल्हम्दुलिल्लाह हिते थींदी। ऐं ॿिए आचर जी राति जेका थींदी उहा करमपुर दरगाह में। पर यादि रखो, असर खां जलसो शुरू थींदो, इशा ते ख़तम थींदो। मुंहिंजी तकरीर इंशाअल्लाह ताला थींदी मग़रिब खां पोइ करमपुर शरीफ में। ऐं ॿिए आचर ॾींहं जो दिलबराबाद मोरो, ॿियो आचर दिलबराबाद, ऐं टियों आचर इंशाअल्लाह ताला दरगाह सालिहाबाद कराची। टियों आचर ॾींहं जो 11 बजे खां जलसो शुरू, पोइ जेॾी महिल ख़तमु थियो, 2 थियनि, 2 थियनि, 3 थियनि, जेॾी महिल ख़तमु थियो उते दुआ घुरबी, ज़ोर निमाज़, उन खां पोइ लंगर। इहा ॻाल्हि तव्हांखे वणी या न वणी? मूं तव्हांजे सहूलियत जे लाइ कयो आहे। हिकिड़ो त चंड जे हिसाब में हिकु ॾींहं जो अॻिते पोइते थिए पियो, माण्हुनि खे यादि बि न आहे, वरी पुछनि यार ॾे ख़बर अॼु कहिड़ी तारीख़ आहे। अंग्रेज़ी त हर कंहिंखे ख़बर, पघारूं थियूं मिलनि अंग्रेज़ी हिसाब सां, लेतियूं सभु अंग्रेज़ी हिसाब सां, इहा सभिनी खे यादि आहे। चंड जी वरी हिक ॿिए खां पुछंदा, ईसो मूसे खां, मूसो रमूं खां, रमूं खमूं खां। पोइ कॾहिं कॾहिं वरी पंहिंजो ग़लती बि थी वञे, 10 जे बजाए 11 को लेखियूं वेठो आहे, को वरी 11 खे 10 लेखियूं वेठो आहे, त ईअं ग़लती थिए पई। इन जे करे हे वरी जेको सिज वारे हिसाब सां, ईसवी हिसाब सां, अंग्रेज़ी हिसाब सां पको आहे, उन में का बि रोलो सोलो कोन थो थिए। तंहिंजे करे पोइ इहा तव्हांखे ॻाल्हि वणी आहे या न वणी आहे? पोइ ईंदव न? छा था चओ?
इहा तव्हांखे मुंहिंजे तरफ़ां दावत आहे। हीअ आजिज़ हुजे या न हुजे, मां केॾी महिल मिसाल में वञा थो मदीने शरीफ़ या हलियो वञा पंहिंजे अलाह ॾे, त पोइ तव्हां हे गुसाईंदो त कोन न, अच वञो रखंदो न। हीअ मजलिस तव्हांखे छॾणी न आहे, सम्झो था। इहे आस्थाननि ते जेकी प्रोग्राम थियनि था इहे तव्हांखे छॾणा न आहिनि। त मूं अर्ज़ पे कयो त जेका इबादत कहिड़े बि क़िस्म जी आहे, नफ़ली इबादत, उहा पाण बि माण्हू फ़ाइदो वठी सघे थो, ॿिए कंहिंखे ईसाल करे त उन खे बजुर ई सवाब मिली सघे थो। इन तरह सां मिसाल बरकातू नफ़िल पढ़ो, नफ़िल पढ़ी ऐं चओ त मां हिन जो सवाब पंहिंजे अबे खे थो बख़्शां, पंहिंजी अमड़ खे थो बख़्शां, त उन खे क़ब्र में अजुर ई सवाब मिले। इंशा अल्लाह ताला हाणे मां वञा थो पियो, बसि 4-5 ॾींहंनि में मदीने शरीफ़ तयारी आहे मुंहिंजी। उते वञी मां मस्जिद नबवी में तव्हां सभिनी जे लाइ बरकातू नफ़िल पढ़ंदुसि इंशा अल्लाह। इंशा अल्लाह मां उते तव्हांजे लाइ उते नफ़िल पढ़ी दुआ घुरंदुसि ऐं तव्हां मुंहिंजे लाइ दुआ घुरजो। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे सुनन अबू दाऊद जे अंदर त हज़रत अबू हुरैरा चयो त मन यज़मनु ली मिनकुम अन युसल्ली ली फी मस्जिदिल अशार रकअतैन औ अरबान व यक़ूल हाज़िही ले अबी हुरैरत। हज़रत अबू हुरैरा चयो तव्हां मां को आहे जो मस्जिदुल अशार में वञी 2 रकातूं पढ़े या 4 रकातूं पढ़ी ऐं पोइ चवे त ही 2 रकातूं या ही 4 रकातूं अबू हुरैरे जे हवाले। केरु ईअं कंदो? हज़रत अबू हुरैरे चयो त केरु ईअं कंदो? छो न कंदासीं, तूं रसूलुल्लाह जो असहाबी, तूं चवंदे त असां कंदासीं, पर ईअं चवीं छो तूं? ॿियनि को छो थो नफ़िल पढ़ाई? चई समेतो खलीली रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह यबअसु मन मिन मस्जिदिल अशारे यौमल क़ियामत शुहदा ला यकूम मा शुहदा बद्रिन गैरुहुम। मूं पंहिंजे खलील, पंहिंजे दोस्त, पंहिंजे नबी मिठे मुहम्मद खां ॿुधो, सोने हबीब फरमायो त मस्जिदुल अशार मझां कुछ अहिड़ा माण्हू उथंदा, शहीद उथंदा जेके बदर जे शहीदनि सां गॾु उथारिया वेंदा। उन्हनि जो मक़ाम, उन्हनि जो दर्जो, मस्जिदुल अशार जे शहीदनि जो दर्जो एॾो हूंदो जेॾो बदर जंग जे शहीदनि जो दर्जो हूंदो। इहा मस्जिद एॾी शान वारी आहे, एॾे मर्तबे वारी आहे। ए सहाबियो, ए मुंहिंजा दोस्तो, ए ॿुधण वारो, तव्हां जॾहिं मस्जिदुल अशार में वञो त मुंहिंजे लाइ 2 रकातूं नफ़िल पढ़जो त मूंखे बि आख़िरत में शहीदनि वारो सवाब मिलंदो। पुट जेकॾहिं सवाब न मिले हा त अबू हुरैरे ॿियनि खे छो पे चयो? सम्झो था ॻाल्हि खे? हा सुभान अल्लाह। मुंहिंजे सुहिणे हबीब फरमायो, ही हदीस आहे मिरकातुल मफाती में, हज़रत मुल्ला अली कारी आंदी आहे, मन मर्र अलल मकाबिरे व करअ कुल हुवल्लाहु अहदुन 11 मर्रतन सुम्म वहब अजरहु लिल अमवात उतिय मिनल अजर बिअददिल अमवात। सुभान अल्लाह। जेको माण्हू के कब्रिस्तान खां गुज़रियो ऐं 11 भेरा कुल हुवल्लाह अहद पढ़ी, कब्रिस्तान का तव्हांजो गुज़र थींदो हूंदो कोन? हा कंहिं बि मुक़ाम तां लंघो त ईअं बसि ईअं बूथ परते कयूं, हलिया न वञो। 11 भेरा कुल हुवल्लाह पढ़ी पोइ चओ त हिन जो सवाब हिन सारे मुक़ाम वारनि खे थो बख़्शां। त जेतिरा कब्रूं, जेतिरा मैयत उन मुक़ाम में पूरियल आहिनि, हर मैयत के सवाब पूरो मिलंदो ऐं जेतिरा मैयत आहिनि ओतिरो अजुर वरी पढ़ण वारे खे मिलंदो। सौदो सस्तो आहे या महांगो आहे? भाई किताब
ये ब किताब अथव जेके हिकिड़ो त ताज़ो किताब आयो आहे ताजदारे ख़त्म नबूवत। अॼुकल्ह इहो मसलो पाकिस्तान में हले पियो थो ख़त्म नबूवत जो। इन्हनि कादियानियुनि जा के यार पैदा थिया आहिनि जिन पाकिस्तानी कानून में मटा सटा कई। इन मौज़ू ते ही किताब अथव, पढ़ो ऐं ॿियनि खे बि पढ़ी ॿुधायो, पंहिंजे बच्चनि खे बि पढ़ी ॿुधायो। ऐं ॿियो किताब आहे सिरातुस सालिहीन। हे किताब हूअं 400 जा आहिनि पर अॼु तव्हांखे 300 में मिलंदा। ये ॿई किताब वठो, पढ़ो ऐं ॿियनि ताईं पहुचायो। ऐं मुंहिंजे सोने हबीब फरमायो तबरानी मजम कबीर में ऐं बैहकी शोबुल ईमान जे अंदर हज़रत अब्दुल्ला बिन उमर खां रिवायत आहे। उन चयो त मूं पाण मदीने वारे साईं खां ॿुधो। मुझे सोने हबीब फरमायो इदा मात अहदुकुम फला तहबिसूहु व अस्रिउ बिही इला कब्री वल युकरा इंद रअसिही बिफातिहतिल किताबे व इंद रिजलैहि बिखातिमतिल बकरत फी कब्री। मुझा सोना हबीब था फरमाइन जे वक्त तव्हां मां को मरी वञे त उनखे बंद न कयो, लाश रखे न छॾियो फलाणो अचे फलाणो मिट अचे फलाणो यार अचे, न। जेॾी महिल मरी वियो जल्दी गुस्ल ॾियो, जल्दी उनखे कफनायो, जल्द खणी पहुचायो, कब्र जे हवाले कयो, उनखे पूर्ण में देर न कयो। व अस्रिहु बिही इला कब्री, कब्र में पहुचाइण में जल्दी कयो। वल युकरा इंद रअसिही बिफातिहतिल किताबे, ऐं पूर्ण खां पोइ उन जे सेरांदी खां भी सूरत फातिहा पढ़ो, अलहम्दु शरीफ पढ़ो, ऐं पेरांदी खां भी बकर सूरत जो आख़िरी आयतूं पढ़ो त रब इन मैयत खे बख़्शे छॾे थो। समझेव ॻाल्हि? साईं फरमाइनि था मुझा सोना हबीब था फरमाइन मन दखलल मकाबिर सुम्मा करा फातिहतल किताब व कुल हुवल्लाहु अहदुन व अलहाकुमुत तकासुर सुम्मा काल इन्नी जअल्तु सवाब मा करअतु मिन कलामिक li अहलिल मकाबिर मिनल मुमिनीन वल मुमिनात कानू शुफआ लहू इल्लल्लाह। मुझा सोना हबीब था फरमाइन जेको माण्हू के कब्रिस्तान में दाखिल थियो वो सूरत फातिहा पढ़ी, कुल हुवल्लाह अहद पढ़ी, अलहाकुमुत तकासुर ये सूरतूं पढ़ी पहुचे तो ए अल्लाह ई जेको तुंहिंजे कलाम मां मूं पढ़ियो इन जो सवाब हिन कब्रिस्तान वारनि मोमिननि मोमिनियुनि खे पहुचाए त उहे सभु कब्रुनि वारा उन्हनि खे सवाब पहुचे थो ऐं उहे सभई पढ़ण वारे जे लाइ अल्लाह वटि सिफारिशी थींदा। पढ़ण वारे जो बि फ़ाइदो ऐं जंहिंखे बख़्शई उन्हनि खे बि फ़ाइदो। कहिड़ो कमु कंदो या न कंदो? चओ सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों मुझे सोने हबीब जी हदीस आ। मुझे लजपाल नबी फरमायो हजरत अनस बिन मालिक तो रिवायत करे मन दखलल मकाबिर फकर सूरत यासीन खफ़फ़ अनहुम यौमइदिन व कान लहू बिअदद मन फिया हसनात। जेको माण्हू के कब्रिस्तान में दाखिल थियो पो सूरत यासीन पढ़ियई ऐं यासीन पढ़ी उन मुकाम वारनि खे बख़्शई त सभिनी जा अज़ाब रब खणाए छॾींदो। ऐं जेतिरा सूरत यासीन जा हरफ आहिनि हरफ हरफ जे बदिले में पढ़ण वारे खे रब नेकियूं ई नेकियूं नेकियूं ई नेकियूं अता कंदो।
पोइ अहिड़ो कमु कंदो या न ॿुधायो मन ज़ार क़ब्र वालिदैहि औ अहदुहुमा फकर इंदहु औ इंदहुमा यासीन गुफिर लहू। मुझे सुने हबीब फरमायो जे माण्हू पंहिंजे पीउ मां जे क़ब्र जी वञी ज़ियारत कई या उन्हनि मां हिकिड़ो अबो या अमड़ उन जे क़ब्र जी वञी ज़ियारत कयई पोइ उन जे क़ब्रिस्तान ते बि सूरत यासीन पढ़ियई त अल्लाह ताला उन जे अबे खे बि बख़्शींदो उन जे अमड़ खे बि बख़्शींदो ऐं पढ़ण वारे खे बि रब बख़्शे छॾींदो। वरी जे ख़ैर कयो ख़ैरात कयो मानीअ जी ख़ैरात पाणी जी ख़ैरात मुंहिंजा दोस्तो इहो सवाब बि मैयत खे क़ब्र में वञी पहुचे थो। मुझा सोना हबीब ता फरमाइन मन हज अन वालिदैहि औ कदा अनहुमा दैनन बाद मौतिहिमा बोइस मल अबरार यौमल क़ियाम। जेको मजे पंहिंजे पीउ मां जे तरफ़ां हज अदा करे या उन्हनि जे मरण खां पोइ उन्हनि जो कर्ज़ अदा करे थो त क़यामत जे ॾियारे में इन औलाद खे रब नेकोकारनि ऐं वलीअनि सां गॾु उथारींदो। पीउ जे लाइ हज पढ़े रब उन खे वलीअनि जी जमायत मां उथारींदो। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो सोने हबीब फरमायो मा अला अहदिकुम इज़ा अराद अन यतसद्दक लिल्लाहि सदकतन ततव्वुअन अन यजअलहा अन वालिदैहि इज़ा काना मुस्लिमैन फयकूनु लिवालिदैहि अजरुहुमा वलहु मिस्ल उजूरिहिमा बाद अल्ला यंतकिस मिन उजूरिहिमा शैया। सोना हबीब ता फरमाइन जॾहिं तव्हां मां को माण्हू कंहिं नफली सदके जो इरादो करे त उन में कहिड़ो हर्जा जो वो सदको पंहिंजे पीउ मां जे नियत सां ॾेई छॾे। जॾहिं ख़ैरात कयो था न तव्हांखे कहिड़ो अजर आहे कहिड़ो हर्ज थो तव्हांखे पवे जो तव्हां उन ख़ैरात जो अजर पंहिंजे अबे जे हवाले करे छॾियो अमड़ जे हवाले करे छॾियो त उहो जेकॾहिं उहे मुस्लमान आहिनि त उन्हनि पीउ माउ खे क़ब्र में उन जो अजर ऐं सवाब मिलंदो। भली मानी ख़ैरात कयो पाणी ख़ैरात कयो लटो ख़ैरात कयो अटो ख़ैरात कयो अन्न ख़ैरात कयो पैसा ॾोकड़ ख़ैरात कयो उन जो सवाब पीउ माउ जे ईसाले सवाब कयो त उन्हनि ॿिन्ही जे क़ब्रुनि में रब उन्हनि खे बख़्शे छॾे थो उन्हनि खे अजर ॾिए थो ऐं पढ़ण वारे खे रब उन्हनि जे बराबर अजर अता फरमाए थो। हुन जे सवाब में बि घटिताई न थींदी हिन जे सवाब में बि कमी कान ईंदी। पोइ अहिड़ो कमु कजे या न कजे पंहिंजे मैयतनि खे यादि कयो। असां बि सगोरो हज़रत साद बिन उबादा बारगाह रिसालत में अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह मुंहिंजी अमड़ अचानक मरी वई आहे जे सम्झां थो जे उनखे मौक़ो मिले हा वसियत करण जो त मूंखे ज़रूरु चयो त पुट ख़ैरात कर पर ओचितो वीचारी गुज़ारे वई। हाणे जेकॾहिं मां ख़ैरात कयां या रसूल अल्लाह उन मुंहिंजी अमड़ खे अजर मिलंदो? साईं फरमाइनि था हा ख़ैरात तूं कंदे सवाब तुंहिंजे अबे अमड़ खे क़ब्र में मिलंदो। या रसूल अल्लाह भला कहिड़ी ख़ैरात कयां? साईं फरमाइनि था मदीने में पाणी जी खोट आहे तूं पाणी जी ख़ैरात कर। असां बि मदीने में खूह खोटायो चई त हाज़िही ले उम्मे सअदिन ही खूह मुंहिंजी अमड़ उम्मे साद जे ईसाले सवाब जे